नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं टंडो बागो में मौजूदु आहियूं, बदीन जे टंडो बागो वारे इलाइक़े में। ऐं टंडो बागे जो इलाइक़ो आहे खॾड़ो। खॾड़ो तमामु क़दीमी ऐं तारीख़ी ॻोठ आहे, नंढड़ी आबादी आहे, पर हिते तमामु पढ़ियल लिखियल ऐं दीनी माण्हू किताबनि सां दिलचस्पी रखंदड़ ऐं पंहिंजे पोरे सां दिलचस्पी रखंदड़ हितां जा माण्हू आहिनि। ॾाढा सबाजड़ा, महिमान नवाज़ ऐं बहितरीन हिन ॻोठ जो हिकिड़ो पंहिंजो इलाइक़े में असरु आहे। अॼु असीं जेको हीउ प्रोग्राम करे रहिया आहियूं सिंध कचहरी जो, जॾहिं बि प्रोग्राम थींदो आहे त मां हिकिड़ी ॻाल्हि रिपीट कंदो आहियां। उहा इहा हूंदी आहे त हीउ सिंध टीवी जो प्रोग्राम आहे ऐं सिंध टीवी जे प्रोग्राम जे करण जो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। उहो मक़सदु कहिड़ो हूंदो आहे त सिंध टीवी सिंध जी सकाफ़त खे बचाइण लाइ, सिंध जे कल्चर खे बचाइण लाइ, उनखे उजागर करण लाइ हिकिड़ो हीउ प्रोग्रामनि जो सिलसिलो कयो आहे। असां सिंध जे हर नंढे वॾे शहर में, ॻोठ में वेंदा आहियूं, अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं कंदा आहियूं त जीअं जेके ओताकूं उजड़ी वियूं आहिनि उन्हनि खे आबाद कजे। असांजो जेको नओं नसुल आहे, हीअ जेके नौजवान वेठा आहिनि, उहे हिननि रलनि खां, हिननि अजरकनि खां, हिननि टोपियुनि खां एतिरो वाक़ुफ़ु न आहिनि, सकाफ़त खां वाक़ुफ़ु कोन्हनि। हीअ जेको पाण वेठा आहियूं, जंहिं स्टाइल में वेठा आहियूं, जंहिं अंदाज़ में वेठा आहियूं, इहो बि असांजी सकाफ़त जो हिकिड़ो हिसो आहे। ओताक असांजी सकाफ़त जी हिकिड़ी वॾी जेको आहे सो अञाण आहे। पुराणे दौर खां वठी ओताक जो असांजे अबनि ॾाॾनि खां वठी हज़ारनि सालनि खां वठी इहो सिलसिलो हलंदो ईंदो। शाम जो जॾहिं माण्हू सभु पंहिंजा कम कारियूं खफ़ा खड़ियूं लाहे घरनि में ईंदा हुआ, पोइ तेल फुलियल करे शाम जो वञी जेके ॻोठ जा चङा हूंदा, बुज़ुर्ग हूंदा, वॾड़ा हूंदा, उन्हनि जूं ओताकूं हूंदियूं, उते वञी माण्हू वेहंदा, पंहिंजूं परायूं ॻाल्हियूं करण, ओसे पासे जूं मसइला ॿुधाइण ऐं उन्हनि मसइलनि जा उते वेही हल कढंदा हुआ। माण्हू जो ॿार हल्को थी वेंदो, सॼे ॾींहं जा खफ़ा जेके थक हूंदा हुआ उहे टुटी पवंदा, ख़तमु थी वेंदा। वरी माण्हू राति जो 900 थी सुम्हंदो त वरी सुबुह जो रोज़ीअ ते वञिणो आहे। हाणे उहा शइ कोन्हे का। हाणे उहो असांजो ओताकूं उजड़ी वियूं आहिनि। ओताकूं त केरु वेहण लाइक़ु तयारु कोन्हे को। मोबाइल अची वई आहे, कंप्यूटर अची वियो आहे। जेकॾहिं घर जा 4 भाती हिकु कमरे में वेठा आहिनि, भई पाण में रूबरा कचहरी नथा कनि, पर मोबाइल ते लॻा वेठा आहिनि, फ़ोटू था ॾिसनि, व्हाट्सअप था कनि, फेसबुक हलाइनि था, जंहिंजे करे केतिरो नुक़सानु पतो आहे। हिकु असांजी ओताकूं उजड़ी वियूं आहिनि, ॿियो असांजो जेको कल्चर आहे, हीअ जेका असांजी सकाफ़त आहे, असांजी हिकिड़ी वेहणी, हिकिड़ो सिस्टम, उहो असांजो जेको आहे सो ख़राबु थी वियो आहे। नौजवान नसुल, असांजे ईंदड़ नसुल खे इहा ख़बर न आहे त असांजो ओताकूं कीअं हूंदियूं, असांजो सकाफ़त छा आहे, कल्चर छा आहे। उनखे असां बहाल करण जे लाइ सिंध टीवी अहिड़े क़िस्म जूं कचहरियूं कंदी आहे त जीअं ओताकूं आबाद थियनि। हीअ जेके असांजा वॾा बुज़ुर्ग सुघड़ वेठा आहिनि, जेके एॾी 100 घड़ करे असांखे ॿुधाईंदा, जॾहिं हिननि जी ज़बान हले थी ऐं जॾहिं हिननि जी शाइरी खुले थी, त हीअ जेके भले माण्हू खे सम्झ में न बि ईंदा, अहिड़ा जुमिला इहे इस्तेमालु कंदा आहिनि, माण्हू खे सम्झ में न ईंदो आहे, पर दिली दिलि में वाह 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 थींदो आहे, छो त उनजे रूह सां, उनजे दिलि सां अटकंदो आहे। सुघड़ जेको आहे लफ़्ज़, उहो सुघड़ जी माना आहे 100 घड़ करे हिकिड़ी शइ खे पेश करणु। सुघड़ जे लाइ हिकिड़ी ताड़ी थी वञे, जेके असांजा सुघड़ वेठा आहिनि। कचहरीअ सिलसिले खे अॻिते वधायूं था। असां सां साईं बि गॾु आहे, अली असगर रुस्तमानी साहिबु, बाक़ाइदे पटको हणी वेठो आहे। ऐं इहो असांजूं जेके रीतूं रस्मूं आहिनि उन्हनि सां। अली असगर साईं, जेके कचहरियूं अॻे थींदियूं, तव्हां त असां वॾड़ा आहियो ऐं ॾिसंदा हूंदो ॻोठनि में अहिड़े क़िस्म जी शयूं थींदियूं हूंदियूं। कीअं ॾिठव अहिड़ियूं कचहरियूं ऐं अॼो की न कचहरीअ में कीअं मज़ो अचे थो? हा साईं, बिल्कुलु बहितरु। छा आहे जो अॻे जेके ओताकूं हुयूं उहे तव्हांजी ॻाल्हि मगर उजड़ी चुकियूं आहिनि ऐं असांजो हे नंढड़ो नसुल जेको आहे उन्हनि खे बि इहा ख़बर हुअणु खपे त टाइम जेको आहे हिन मंझि असांजूं ओताकूं वसनि ऐं बाक़ाइदगी सां इहे जेके असांजा सुघड़ आहिनि, इहे सुघड़ बि असांखे नंढे नसुल खे जेको आहे सो ॿुधाइनि त असांजूं ओताकूं छा हुयूं ऐं असांजा वॾड़ा जेके हुआ उहे थकी टुटी ईंदा हुआ त पोइ अची उते मचनि ते कचहरियूं कंदा हुआ। ऐं अॼु बि साईं जेको सो असांजो हीउ नंढड़े ॻोठु खॾड़ो जेको मेर ख़ुदाबख़्श टालपुर जे नाले सां मशहूरु आहे, ऐं उन जे हिसाब सां तव्हांजी महिरबानी, तव्हां हिते आयो, टीवी ते जेको प्रोग्राम हलायो पिया, असां तव्हां सभिनी जा शुक्रगुज़ार आहियूं ऐं असांखे उमेदु आहे त प्रोग्राम जेको सो वॾी महिरबानी। कचहरी जो प्रोग्राम हुजे ऐं उन में सुघड़ वेठो हुजे ऐं सुघड़ खे न ॿुधिजे त माना उहा कचहरी अधूरी आहे। असां सां
सुघड़ तमामु घणा वेठा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां अहिड़े नमूने सां वेठो ईअं राति सॼी राति बि तव्हां सां वेठा हूंदासीं ईअं ई सॼो प्रोग्राम कबो ऐं संगत खे ॿुधिबो बि ऐं कुझु ॿुधाइबो बि जेके तुंहिंजा ॻोठ वारा आहिनि उन्हनि खे बि ॿुधंदासीं हितां जे ॻोठ जा हाल अहिवाल ॻोठनि जे फसुलनि जा हाल अहिवाल त फसल कीअं था थियनि हितां जी कमाई जो ज़रियो कहिड़ो आहे उन्हनि सां बि हाल अहिवाल कबा पर हाणे सुघड़ खे ॿुधो मीर एजाज़ तालपुर असां सां मौजूदु आहे ऐं उनखे जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे साईं ॿुधो मीर खे ओके साईं महिरबानी वाह वाह बिस्मिल्लाह मीर साईं छा था ॿुधायो पहिरीं जेको सो आजां जा 2 अखर चवंदसि असांजे हिन प्रोग्राम मंझि आयल सभिनी दोस्तनि महिमाननि ऐं सुघड़नि खे ऐं उहे मंज़ूम तरीक़े सां हूंदा हा साईं आजां जा 2 अखर आहिनि त भले ऐं भला पिरी तूं भूरल करे भाल गूंदर में पे गुज़रियूं साइतूं तो बिन साल ओसीड़े जा अंदर में आया पीड़न वॾा पाल पीड़न फकिन फ़र्क़ु न ॾसियो न की फ़रत ॾिनी फाल दारूं वस दिलबर तुंहिंजे बि मुआलिजन नाहे मजाल अचण सां अवां जे थी विया केॾा कुर्ब कमाल छुटा फट छाती जा विया छो हणी चाल कड़ियूं ॿधी कराड़िया जेके कड़िया पए काल भाग भलियो थियो मूं भोरड़े जो वरियो वक़्तु विसाल किथे लड़ियल लांढी मूं लाड़ी जी किथे लखी अवी लाल नवाज़े नाचीज़ के अची निर्मल वेठे नाल तूं ढोलण तूं ढक तूं ढठन संदी ढाल घोरिया मास मॾियूं कुल माल आऊं त अदब साणे जास चए सही वाह सही वाह 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 साईं ज़बरदस्त मीर एजाज़ वाह सही वाह ऐं सुघड़नि खे ई ॿुधिबो सुघड़ बि मौजूदु आहिनि असां वटि नड़ बेत वारो ॿुधाइण वारो बि मौजूदु आहे उनखे बि ॿुधिबो वरी हेॾां सुहिणा रागी उहे बि आहिनि उन्हनि खे बि ॿुधिबो कचहरीअ सिलसिले खे अॻिते वधायूं अब्दुल करीम लुंड बि वेठो असां सां ऐं जेकॾहिं संगत जी इजाज़त हुजे त लुंड साहिब खे ॿुधूं छा था ॿुधायो साईं ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सुर यमन कल्याण मां तव्हांखे ॿुधायां बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह औज़ बिल्लाहि मिन शैतान रजीम बिस्मिल्लाहिर रहमान रहीम जे भाई पिरी मिड़ा त सिख चोरां की धात जागण जशन जिन खे सुख न सारी रात उझी बुझी आया वाई कन न बात सले सूरी चाढ़िया बयां कन न बात ओ तोड़े कुर्सन कात तब सागी सली नकी वाह सही वाह सही वाह जे ततो तन तंदूर जी त ठंडे साण क्षमा आणे आग अदब जी ॿारे जान जला बुरकान अंदर बाजूं पंजूं सभु पचा लुछण लऊं लतीफ़ चए पधर हल पा मतां लोक लखा विछालां विच पवई सघन सुधन सूर जी घायल कीअं घारीन पियल पासो पट तां न वाढोड़ी वारीन पर में पचन पिरी लए हंझूं हर हारीन सजण जे सारीन तिन रोयो विहां में रातड़ी सघन सुधन सूर जी था रोकन रंजूरी पिया हिन पट ते मथन मैमूरी लगन लऊं लतीफ़ चए सदा जे सूरी पो पिरत जिन पूरी तिन रोयो विहां में रातड़ी सघन सुधन सूर जी कन रंजूरी रुणक ॾोछिन ॾुख ॾसाइया पर लथन कोन चुणक ओ इन भलारी भुणक हेकर हज़ूरी कया जे तन तबीब न तूं सुधन लही सूर जी सांढ पंहिंजा डबड़ा खॾ खणी में भूं ओ कान घुर्जे मूं हयाती होतन रे तन तबीब न गॾियो कुठस को वेजन ॾेई ॾंभ ॾलन पाणा ॾील ॾुखो इहो हुए त वेजन वट तूं कीअं जीअं जॾो थिए सिर ॾेई में सट को न कयई डबड़ा आहे घणो अघन जो तरस तबीबन कयो वस वेजन तां किरी रे कीन थिए हारिया तो हिरी कुप छकायासीं कयो करी जे किरी तां तूं तवानो थिए वेजन से वाई पिया किरी न कयाऊं जे पंध पारियाऊं त सिघाई सघा थिया कानारिया कुणकन जिन्ही लोह लिंगन में मोहब्बत जे मैदान में पिया लाल लुछन पाणे ॿधन पटियूं पाण ई चिकिया कन ओ वटां वाढोड़ी न रही अचजे रातड़ी तंबू तबीबन आणे अङण खोड़िया दारूं तंहिं दर्द खे फकियूं फ़र्क़ु न कन ओ विरचो वेज वञनि सुध न पवे न सूर जी जिए लतीफ़ जिए सिंध ताड़ी थी वञे अब्दुल करीम लाइ ज़बरदस्त फर्स्ट क्लास लतीफ़ साईं जी शाइरी सिंध कचहरी जो प्रोग्राम उन में सुघड़ बि वेठा आहिनि हितां जा मोज़ीन शहर जा माण्हू वेठा आहिनि तमामु पढ़ियल गढ़ियल माण्हू अदब सां ऐं मज़हब सां तमामु सुठो तालुक़ अथनि किताबनि सां उनजो वॾो प्यारु आहे
प्रोग्राम जो सिलसिलो अॻिते वधाईंदासीं, पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई, ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहे। भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। बदीन जे टंडो बागो वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं ऐं खॾहरो शहर बि आहे, ॻोठ बि आहे। खॾहरो तमामु हिकिड़ो तारीख़ी हैसियत रखे थो इन इलाइक़े जे हिसाब सां। हितां जा पढ़ियल गढ़ियल माण्हू आहिनि। पंहिंजे मूं सवेर बि ॿुधायो त पंहिंजे कमनि कारियुनि जे हवाले सां उन्हनि जो तमामु हिकिड़ो सुठो कमु आहे, किरत आहे। सिंध कचहरी जे सिलसिले खे वधाईंदासीं। इलाही सातरा सुघड़ बि वेठा आहिनि, फ़नकार बि वेठा आहिनि, ऐं हितां जा मोज़िज़ शहरी बि असां वटि आया आहिनि दोस्त। कोशिशि कंदासीं त उन्हनि सां बि तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं पंहिंजे शहर जे हिसाब सां, पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां। मोहम्मद साले अमदानी बि असां सां मौजूदु आहे। उनखे जेकॾहिं संगत इजाज़त ॾिए त ॿुधूं त मोहम्मद साले छा था ॿुधायो? साईं सिंध जा शान ॿुधायूं था। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सिंधी माण्हू सोना जी चंबेली गुल गुलाब, हिकु महिमान नवाज़ मोहबती ॿियो बिल्कुलु बेहिजाब। सूंह में साले चवे तिनी जवाननि जो नाहे जवाब। भले घुमी ॾिस पंजाब ते इतबार अचनी अमदाणी चवे। वाह वाह। इतबार अचनी अमदाणी चवे। पूरी पवनई परख सभिनी सूबनि खां सिंध आहे सरस। सिंध जो माण्हू मोहबत में खाई वेंदो कस। नातो निभाईंदो नींहं जो वॾा करे वस। कंहिं बि भुलियल माण्हू खे हू सिधो ॾींदो ॾस। पोइ खाई वेंदो तरस कंहिं बि सोड़ी में साले चवे। कंहिं बि सोड़ी में साले चवे कोन कढाईंदो कंध। हलियो हलंदो यार तोसां पेरनि करे पंध। नींहं में नाराज़ थी कंदो कोन गंध। कूड़ न ॻाल्हाईंदो कॾहिं न की ॼाणे फंध। अमदाणी हर हंधु ॻाल्हाईंदो ॻाट खणी। ॻाल्हाईंदो ॻाट खणी कूड़ी न कंदो बात। भले सिर लही वञे साले चवे त बि ॾींदो तुंहिंजो साथ। जंहिंखे लाइला जी लूं लूं में लॻल आहे लात। भले कुसी वञे कात त बि बिड़क न कढंदो बरोज चवे। सॼो सिंध सूबो सफ़ा सुहिणो आहे। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। असीं सिंधी माण्हू ठगी कोन ॼाणूं। असांजे ओताकनि ते अथई रस रिहाणियूं। भरे पेर चिका नहकार न आहे। सॼो सिंध सूबो सफ़ा सुहिणो आहे। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। धर उतर लाड़ काछो वंगो वलासो। कारूं झर किंझर जो घुमी ॾिस तूं पासो। थर माग मारवी जो मल्हीर आहे। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। सॼो सिंध सूबो सफ़ा सुहिणो आहे। सॼी सिंध सारी अथई सूंहं वारी। भलारे भिटाई जी आहे भूअं प्यारी। जंहिंमें सूर्य बादशाह शखी कलंदर लाल आहे। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। सॼो सिंध सूबो सफ़ा सुहिणो आहे। सिंधी माण्हू सुहिणा अथई मोती जा दाणा। पाए टोपियूं अजरकूं टिलनि पिया था राणा। ही धरती दोदनि ऐं दलेरनि जी आहे। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। सॼो सिंध सूबो सफ़ा सुहिणो आहे। समन सरकार तूं सवाली वञनि कोन खाली। लालण सॼी लाड़ जो आहे यार वाली। मुरादूं मिड़ियुनि जूं थो सैयद पुॼाए। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। आहे तुंहिंजो नौकर साले अमदाणी। अची पी असांजी सजण चाहे पाणी। पंगरे खां दरगाह पीर बोदलो ऐं ॻोठ बचल अमदाणी को परे पंध न आहे। अची ॾिस असां वटि कुर्ब मां तूं काहे। वाह साईं वाह वाह अमदाणी वाह 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 थी वई साईं। मोहम्मद इस्माइल छोरो बि असां सां मौजूदु आहे। उनखे बि थोरो ॿुधिजे। मोहम्मद इस्माइल। साईं हाणे असांजा जेकी असां सुघड़ आहियूं जी। हाणे छा आहे त जेका असां वटि पहिरीं सुघड़ जी सुञाणप गुज़ारत आहे जी। इन खां पोइ ॿी सिंप आहे उन जी सुञाणप उहा आहे ॾिठ पिरोली। इन खां पोइ टी सुञाण आहे सुघड़ जी, उन जो नालो आहे हुनर। ऐं हुनर ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ो हुनर आहे चीड़ाऊं, ॿियो हुनर आहे जिन्स जो। सही। ऐं इन खां पोइ असां वटि डहस आहिनि, सिंगार आहिनि, इसरार इलाही आहे, पहाका आहिनि ऐं गुर चेलो आहे। ही सभु सुघड़ जो सिंप आहे। रुगो सुघड़ सॾाइणु सवलो आहे पर सुघड़ थियणु ॾुखियो आहे। सही सही। असुल में हाणे मूं ॻाल्हियूं त इलाही करे छॾियूं पर आऊं पाण खे सोचियां मूं वटि आहे न। हाणे पहिरीं गुज़ारत आहे। गुज़ारत सुर आहे मोरलो। हाणे मोरलो जॾहिं दलूर खां पंहिंजो मदद वठी कुन ते पसो आहे, भेण सीरा हुनजी बीठी आहे। हाणे उहा ई लहे पियो, भेण रोके पई। उहा चए थी त माल जी हल रांदि जो वण तूं। मार जी हल। माल जी हल। हा।
रांदि जो वण तूं। रांदि जो वण तूं। माल जी। हा चयो त माल जी हा, हल। खणो न माइक। हा। माल जी हल रांदि जो वण तूं। रांदि जो वण। वण तूं। माल जी साई। बचे माल जी काही। बचे कुंठी। बचे माल जी छीकारी। बचे बधी छोड़ी माल जी। बचे बचे हा उस्ताद वरी पढ़जो। उजात अचे थी त माल जी हल रांदि जो वण तूं। रांदि जो वण तूं हा। माल जी हल। ईअं भला उस्ताद ईअं चवेसि त वापसि हल पोइते हल मोटी हल तूं। बचे मरे मरे मरे। वाह वाह, वाह, वाह वाह वाह, कजे वाह, वाह वाह, वाह 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 कजे। वाह वाह वाह। सिधी कर बा, सिधी कर। हाणे गुजरात अचे थी त माल जी हल हा। रांदि जो वण तूं। सही माल जी आहे मोटी उज़बोप आहे ऐं मटारी खे बि चइबो आहे। वाह वाह। माल जी हल रांदि जो आहे सतो जेको पीस कोट रांदि में अचे। वण आहे सीरोली जेको आहे अंब जी जिन्स। वाह वाह। हाणे ॿुधाइजी बि भाउ खे त माल जी हल रांदि जो वण तूं। चए थी अदा मोटी हल ही तो सतऊं सिर रोली तूं छा हू अॻे खायो बीठो। वाह साईं वाह वाह वाह। सही वाह। महिरबानी वॾी महिरबानी साईं। कुर्ब ऐं जेको आहे सो असां सां मोहम्मद रमज़ान बि वेठो आहे, उनखे बि ॿुधूं भला जेकॾहिं संगति जी इजाज़त हुजे त। जी साईं। मोहम्मद रमज़ान जी साईं। छा था ॿुधायो? साईं लतीफ़ मुर्शिद ये कुझु वंड ॿुधाईंदासीं। हा जी बिस्मिल्लाह। साईं बेटा आहे साईं सुर रामकली में ॿुधाए थो ही अलाह वारनि जेके अलाह वारा दरवेश सूफ़ी जिन पंहिंजो पाण खे मारे ऐं अलाह खे राज़ी कयो, अलाह जी रज़ा ते राज़ी रहिया, लतीफ़ साईं उन्हनि खे जोगी सॾियो आहे जेके अलाह जी राह में जोग पूरी कयऊं। ही उहे जोगी न जेके शिकारी जोगी उहे न, हे जोगी कला वारा आहिनि। भेटाई साईं चए थो त मूना तूर सीना सदा सनासन। वाह वाह। मूना तूर सीना सदा सनासन सजदे में सैयद चए गोॾा गोदड़ियनि फ़का नकाब कौसैन वदना था नागा ईअं निमन कुल मिन अलैहा फ़ानन बाक़ी की न बचन अल्लाह वलीयुल्लज़ीन आमनू युख़रिजो मिनो ज़ुल्लुमाते अल नूरे। अहिड़ी पर पुरन हर मूसा सहकन जोगी जुंग जलन माज़ागल बसर वमा तगा अहिड़ी रवश रवन मुशाहिदो महबूब जो उते आदे सन बे युबसरो बे यसमयो बे विसाल ही वेहन बे यमशी बे यंते को अहिड़ी चाल चलन वाह साईं, पोइ वाह, वाह, सैयद वाह, चए वाह। संदन तूं कल्ह पुछींदो कहिड़ी। वाह साईं वाह। वाह वाह। साईं चए थो मूना तूर सीना सदा सनासन पूरब खयो न पाण से बहुत बेरागन रिदा आहे राज़ जी ओछण आदे सन कुर्ब कापड़ियनि नोह चोटी सीअ ढकियो। वाह वाह। मूना तूर सीना सदा सनासन तालबिल मौला मुज़कुरन इहो कलाम कयाऊं कन सुखनि खे सभे परियां ॿुझी ॾिनाऊं बन पोइ अलफ़ आदे सन चोरे रखियो चित में। साईं चए थो मूना जिन मेहराब जुसो जामे जिन जो किबल मां कलब करे तन कयाऊं तुराब तहक़ीक़ जी तस्बीह चई ऐं जिस्मां कयाऊं जवाब तिन कहिड़ो ॾोह हिसाब हादी जिन हाल थियो। नूह मेहराब पिरीअ जो ऐं जामे सभु जहान फरई तां फुरकान जी काटियाऊं क़ुरान उॾामी उत वियो अकुल ऐं अरफ़ान पोइ सभु ई सुबहान आयो नज़र उन जे। वाह साईं वाह। साईं चए थो जिन उझो तिन न ॿुझो वेठे गॾनि वीर ॾोरे ॾिठऊं ॾिख से पाण मजारा पीर लथो तिन लतीफ़ चए जुसे जो ज़ंजीर की न ॾिठो हो कापड़ न कॾहिं काबुल ऐं कश्मीर पोइ सच जिनी जो सीर तिन खे गुरु घर वेठे ई वाह गॾियो। वाह महिरबानी वाह, वॾी वाह, महिरबानी। घणी संगत आहे उन्हनि खे बि ॿुधंदासीं ऐं जेको आहे सो साईं कीअं मज़ो अचे जी पियो। साईं बिल्कुलु बिल्कुलु फर्स्ट क्लास साईं। कहिड़ा कहिड़ा दोस्त वरी ॿिया आया आहिनि तव्हांजा वरी महिमान के नवां आया असांजा आहिनि? आया आहिनि साईं चाचा गुल हसन जा फर्ज़ंद आहिनि जी। जेके मोहम्मद आसिफ़ रुस्तमानी जेको असांजे पासे में वेठो आहे ऐं डॉक्टर दोस्त मोहम्मद चांडियो साहबु आहे जेको तालको टंडो बाग जो ई आहे डॉक्टर साहबु आहे उहो असां वटि मौजूदु आहे मेर काशिफ़ अली टालपुर साहबु टंडो बागो। वॾी महिरबानी। ऐं दोस्तनि जे अचण जो बि सिलसिलो जारी आहे पर कचहरी बि तमामु सुठी हले पई। वॾो कचहरीअ में मज़ो अची वियो आहे ऐं हाणे सुगड़ बि असांजा जेको आहे सो पंहिंजे सुगड़ाइप जो फ़न पेश कनि पिया। साईं लखानो साहिबु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी कादर पंहिंजे कुदरत सी क़ाइम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो सारा आहे सचो धणी चई हमद हकीम पोइ करे पाण करीम जे जोड़ू जोड़े जहान जूं जोड़ू जोड़े जहान जूं जॾहिं जोड़ियाई खामंद ख़ासि खलके मोहम्मद मुकाई कलमो तंहिं करीम ते चिट्रो चयाई अन्ना मौलाक अंत महबूबी ईअं उताई ॾिखी ॾिनाई पोइ ॿई सरायूं सैयद खे हाणे इहो त हो वैधानियत तंहिंखां पोइ थी आहे रिसालत हाणे हीअ असांजी तहज़ीब हीअ असांजी तमदन हीअ असांजी सकाफ़त हे असांजूं रिवायतूं हीअ पूरो जो पूरो जनाब भिटाई साहिब जे हवाले सां तव्हांजे अॻियां पेश कजे थो त वेठसि काल वनाह वेठसि काल वनाह न कपिड़े न लूण मलूड़ी वजिस पिड़ा घुमिया पुनल जा तन भेण लॻी बा फुरजी ऐं फ़क़ीर अथई ग़रीबरी गुनाह लाहे मेहंदी लतीफ़ चए ॾिनो पाड़े चिन पला ए वञणो मूं आहे उतन उठनि पुठीअ जेॾियूं वाह साईं वाह 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 त इहो वञा हाणे हिन खां पोइ थी शादी शुरू जी जेका रस्म ऐं रीतूं अॼु बि असां में मौजूदु आहिनि जीअं भिटाई साहिब थो फरमाए त गाए गह गिच में मूंखे पाता पाड़े चिन सारी राति सिंगारे कया साठ बसर तियन दरंग ज़ेब अतलस कढाऊं किस्मन जो राज जे जोड़स ॿ कई बूटन चुनियूं थान छुरियल हुआ चङा चिट चुनियल खुंबा हालारी ख़ूब से तसरूं तरहन बघ बांधणा ऊचे अखर रता रंगरेज़न बखमल बाफ़ता फुलकारियूं भला गुल बदन अॻियां मूं अखियुनि इहो खिली खयाऊं ॾे जुड़ो महिरबानी वॾी महिरबानी ज़बरदस्त साईं। कुर्ब कुर्ब वरी अञा संगत वेठी आहे वरी ॿुधंदासीं अली अहमद चांडियो बि असां सां वेठो आहे उनखे बि जेकॾहिं संगत इजाज़त ॾे त ॿुधूं अदा आऊं हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदुसि इनशा ताला दोस्तनि खे वणंदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह सवे सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं सवे सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं इहा इबरत नाहे काफ़ी हर का तबियत पंहिंजे सईं अखियुनि पूरिल गुलर ॼाया दुफ़ ते कीअं धाइण सिखिया इहा सुरत सेखारी कंहिं शाही शफ़क़त पंहिंजे सईं सवे सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं इहा इबरत नाहे काफ़ी हर का तबियत पंहिंजे सईं भिटन जबल पाणी पहुचे सैराब सां थियनि सावा पूरिल ॿिज पवन उभड़ी इहा अज़मत पंहिंजे सईं सवे सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं इहा इबरत नाहे काफ़ी हर का तबियत पंहिंजे सईं वाह साईं वाह किन ग़रीबनि घणा ॿार सवे सहंदल सिकंदा वतन इहा इनायत उन संधी विर्छ विरासत पंहिंजे सईं सवे सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं इहा इबरत नाहे काफ़ी हर का तबियत पंहिंजे सईं पेट माव में केरु पाले उन रख आसरो अब्द ॿाहिरि अची बड़धक मचाई चोरी चाहत पंहिंजे सईं सवे सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं इहा इबरत नाहे काफ़ी हर का तबियत पंहिंजे सईं अली अहमद अलाह छॾियो मोन पियो मिनथूं करी अली अहमद अलाह छॾियो मोन पियो मिनथूं करी मालिक खां मुंहुं मोड़ी निभाग नहूसत पंहिंजे सईं वाह अली अहमद सवे वाह सूरतूं ख़लक़ियूं साईं सभ का सूरत पंहिंजे सईं वाह साईं, इहा वाह, इबरत नाहे काफ़ी हर का तबियत पंहिंजे वाह, सईं वाह, वाह साईं, वाह, ज़बरदस्त वाह साईं, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं असां सां फ़नकार बि मौजूदु आहिनि ऐं जेको आहे सो ॿिया बि दोस्त इलाही सातरा मौजूदु आहिनि नड़ बेत बि असां ॿुधंदासीं पर उन खां अॻु हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई नाज़रीन साई जो टाइम थियो आहे हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई खां पोइ वरी अचे मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे बदीन वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं खॾारो शहर आहे उन खॾारे शहर में हितां जा मुअज़्ज़िन सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान ऐं हितां जा आबादगार हारी
हिन ॻोठ जा मोतबर माण्हू असां सां गॾु आहिनि। साईं कीअं मज़ो अचे पियो या बहितरीन साईं, फर्स्ट क्लास। संगत खे मज़ो अचे थो? बिल्कुलु बिल्कुलु। नड़ बेत ॿुधूं जेकॾहिं इजाज़त हुजे त। बिल्कुलु नड़ सही। जो बि हिकिड़ो सिंध जे कल्चर में वॾो हिकिड़ो रुझान आहे। सुगड़ाइप जो हिकिड़ी वॾी ज़बरदस्त सिंफ़ आहे। जी साईं। साईं इहो असां सां ग़ुलाम क़ादिर पंहिंजो रुस्तमानी वेठल आहिनि ऐं उनखे ॿुधूं था। साईं बिस्मिल्लाह। जिए सिंध जिए ही पोहर तवाम। छो पाण सिंधी आहियूं। जी अमड़ जे गोद में बच्चो वेहे थो। अॼु आउं चवां थो त मूंखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थी आहे। ही पाण जेके सिंधी भाउर आहियूं से जेके गॾु थिया आहियूं, ऐं चवां थो सिंध जे अंदरि जी माउ जे गोद में बच्चो वेहे थो, ईअं अची सिंध में जेके गॾु थिया आहियूं। तंहिंखां पोइ असांजो जेको हाल आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं। नड़ भए त ॿिया बि दोस्त वेठा आहिनि नंबरवार सां। पर जेॾीमहिल यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद करण वारा वापारी पहुता हुआ, जॾहिं ख़रीद थियो थिए तॾहिं उन्हनि में हिकिड़ी ॿुढड़ी उहा बि हली आई त आउं यूसुफ अलैहिस्सलाम खे ख़रीद कंदसि। पर के शख़्स चवणु लॻो त हिते वॾा वॾा वापारी आयल आहिनि, तूं ॿुढड़ी छा उनखे ख़रीद कंदे? जेका सुट जी हरीड़ खणी उते पेश थी हुई त ॿुढड़ी उनखे जवाबु ॾिनो त आउं ख़रीदार न करे सघां, पर ख़रीदारनि मां क़यामत जे ॾींहुं उन टोले मां उथंदसि। असां वॾा एॾा सुगड़ कोन आहियूं। असां खां वॾा हिते दोस्त उलमा भाइर ऐं असांजा चाचा बि वेठल आहिनि। असां खां वॾा आहिनि, माइटनि जा सथारी आहिनि। हाणे असीं नड़ बैत ॿुधायूं था मोहम्मद ख़ान खोसे जो, जेको असांजो उस्तादु आहे, वेठल ॾाजेरे मोरी ते आहे। पहिरें अवल में अवल सुठी ॻाल्हि, छो त पाण मुस्लमान आहियूं ऐं पाण कलमो पढ़ियो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। शुरूआति सुठे नमूने सां, तंहिंखां पोइ जहिड़ो हाल हूंदो जिथां तव्हां चवंदा हुआ ॿुधाईंदासीं। दी सारायां सचो धणी राज़ रब गफ़ूर कादर पंहिंजी कुदरत सां ख़लक़ियो हंदज़ूर वन अन अकरम अलीम बेज़ात सदूर समरखण जा संगती अॻियां ॾे सुजे थो दूर रोई रिजाए रब खे तूं बंदा छॾ बऊर काहे वेंदई कुड़म मां हणी ओचिता अंबूर ही दुनिया छॾींदे दम में आधी या असूर हितां हाजी वञनि था हज ते मूंखे पलटियो पवन पूर दिलि सिके दाहूं करे मूंखे मोहबत कयो आहे मजबूर ऐं ऐपन भरी गुनाहनि मंझि घरकूर सारियो सजणनि खे वञा पई वालूर ऐं तो सिफ़त पढ़ां सरदार जी जेको आहे नूरानी नूर हिकिड़े ॾींहुं गेरी आई घोड़ा ॻारे हली वट हज़ूर करे दाह दर्द मां सुणाईंसि सूर कारणी हिकिड़े कोड़ में मूं बच्चा फोड़िया बूर कुड़मी उनी कोड़ खे अॼु तीली ॾिनी आहे तंदूर इहे बच्चा मुंहिंजा ॿरी वेंदा खमी थींदा खूर ओ कारणी मूं ते कर्म करज चढ़िया थम कलहन जा कलूर आला ज़मींदार पंहिंजे हारी खे हुकम ॾिनो पंहिंजी बनी में कोड़ पियो हिन खे तीली ॾेई ख़तमु कर, पाण खे आबादी करणी आहे। जेॾीमहिल उन कोड़ खे तीली आई गेरी जा 3 ॾींहंनि जा बचड़ा जावल हुजनि फड़को खाई उथी दिलि में दलील आहे ज़रे मोहम्मद मुस्तफ़ा खां सवाइ मुंहिंजा बचड़ा न बचंदा। छो त उन गेरी खे कूड़ी जहान जे पखीड़ीअ खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ हो। छो इश्क़ हज़रत आहे, इश्क़ खां हर शइ पोइते आहे। जेॾीमहिल उहा पखीड़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उॾामी वञी हंज में किरियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछणु लॻसि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवणु लॻो त तीली ॾिनी आहे उन कोड़ में मुंहिंजा बच्चा आहिनि, मूंखे दिलि में ख़्यालु आयो त मोहम्मद मुस्तफ़ा खां सवाइ कोन बचंदा, इहे बचड़ा मूंखे बचाए ॾियो, तव्हां 2 जाननि जा सरदार आहियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवणु लॻो जंहिं उमती मूं ते कलमो पढ़ियो आहे, जेका शइ मुंहिंजे साम्हूं पई आहे, ऐं नबी चवां थो उन तां दोज़ख जी बाहि हराम आहे। हाणे तूं मोटी वञी ॾिस, तुंहिंजे बचनि खे कुझु बि कोन थींदो। अदा आशिक़ मोहम्मद ख़ान खोसे ॿुधायो आहे गेरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करियो, पंहिंजे बचनि ते मोटी थी अचे थो कहिड़ी तरह।
आजाम दी कहानी मुते कर्म कर चढ़िया थम कलन जा कलूर निना पैगंबर दिलासा पखी के हथ फेरे हजूर दुआ गुरी दिल साईं नबी चयो नूर जेके पेश प्यान मूं पिरी जे तेता देज़क थींदी दूर तू माई मोटी वञ माघ ते वञी जेरा ॾिस जबूर इहे सड़ंदा की नकी नकी मच वेझो ईंदो मूर सा उॾामी हली आहेरे ॾे पंजा पर पखेड़े पूर ॾिस खूरो सॼो खामी ख़तमु थियो उन्हनि खे सेक नकी सूर अहिड़ा मौजता मोहम्मद जा भरिया सुजन भरपूर रब कजी ख़ैर खोसे मथे राज़क रब गफ़ूर मेट मदायूं मुंहिंजूं आया चोटी ताईं चूर ओ मुरसल मोहम्मद खान सां अॻिते हामी थिजी हली तू हज़ूर वाह वाह जिते मेलो भरपो भरपूर वरी खुदे मदद थींदो अची मुस्तफ़ाई अलाई अला अलाई अला महिरबानी वाह वॾी महिरबानी महिरबानी साईं वॾा कुर्ब महिरबानी अॻिते बि सिलसिले खे वधाईंदासीं थोरो मौसीक़ी बि कचहरीअ जी वॾी हिकिड़ी ज़बरदस्त ग़िज़ा आहे सम्झो ऐं मौसीक़ी ॿुधूं ऐं राशिद हुसैन असां सां टंडे फ़क़ीर जो फर्ज़ंद आहे राशिद मशहूरु फ़नकार आहे सूफ़ी रागी आहे नौजवान उनखे ॿुधूं था सिंध समूरी सोन सिंध सजी सुरहान सिंध भिटाई घोट जी सिंध भिटाई सान मौज भरियो मेहरान सदा वे सिंध में साईं सदाई साईं सदाई करीम थे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करें हिल जनमा हुन जनमा लाए वचन थो कया हिल जनमा हुन जनमा लाए वचन थो कया मां जिथे भी हुजा मां जिथे भी हुजा सिंध तुंहिंजो थिया जनमा हुन जनमा वचन थो कया हिल जनमा हुन जनमा लाए वचन थो कया मां जिथे भी हुजा मां जिथे भी हुजा सिंध तुंहिंजो थिया 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 कीन कोसो लगे वाओ तो खे कदें जिए लतीफ जिए सिंध जिए लतीफ जिए सिंध कीन कोसो लगे वाओ तो खे कदें कीन कोसो लगे वाओ तो खे कदें तुंहिंजा दुश्मन ॾिसां तुंहिंजा दुश्मन ॾिसां कंध तिन जा कपिया जनमा हुन जनमा लाइ वचन थो कया हिन जनमा हुन जनमा लाइ वचन थो कया मां जिथे भी हुजा मां जिथे भी हुजा सिंध तुंहिंजो थिया 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 थिया
जल कॾहिं तुंहिंजी खाली न थिए जिए लतीफ़ जिए सिंध जिए लतीफ़ जिए सिंध झोली जी जल कॾहिं तुंहिंजी खाली न थिए झोली जी जल कॾहिं तुंहिंजी खाली न थिए अब लायूं लयूं अब लायूं लयूं सभु मसायूं ॾिसां जनम जनम वचन थो कयां जनम लाइ वचन थो कयां मां जिथे बि हुजां मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो थियां 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 तुझे खेतन मजा खुशबू ईंदी रहे तुझे खेतन मजा जिए लतीफ़ जिए सिंध जिए लतीफ़ जिए सिंध तुझे खेतन मजा खुशबू ईंदी रहे तुझे खेतन मजा खुशबू ईंदी रहे अब लायूं लयूं अब लायूं लयूं सभु मसायूं ॾिसां जनम लाइ वचन थो कयां हिन जनम हुन जनम साबु सामे सचल जेल द्वाबु इसाक नी स ग ग ग रे ग ग ग ग ग म प म प म म म नी स ग ग ग ग ग नी 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 दा 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 नी 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 सा सा गा गा ग म म प म रे ग ग ग ग ग म प म रे ग म प द नि सा रे ग म प द नि सा रे ग म प द साबु सामे सचल जेल द्वाबु विसाक साबु सामे सचल जेल द्वाबु विसाक तुंहिंजो थरे भरी बसे तुंहिंजो थरे भरी बसे साउते दास्तान जनम जनम वचन थो कयां हिन जनम जनम लाइ वचन थो कयां मां जिथे बि हुजां मां जिथे बि हुजां सिंध तुंहिंजो थियां जनम जनम लाइ वचन थो कयां हिन जनम हुन जनम वाह साईं वाह जबरदस्त